अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह का शुक्राना जो रब करीम असांखे हिन भलारी महफिल में हाज़िरी जी तौफ़ीक़ बख्शी। वक्त ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। अदब माण्हुनि जे दिलनि मां निकिरंदो थो वञे, ॾींहों ॾींहुं बेअदबियूं वधंदियूं थियूं अथनि। अॻे को बेअदबी लिक छप में कंदो हुयो, हिन वक़्त खुल्लम खुल्ला सरेआम मुक़द्दस हस्तियुनि जे बारे में बेअदबी जा लफ़्ज़ ऐं बेअदबी जूं ॻाल्हियूं खुल्लम खुल्ला कयूं थियूं वञनि। कुत्तो छितो थींदो आहे त बि मालिक सुञाणंदो आहे, पर इहे माण्हू कुत्तनि खां बि पुछड़ा आहिनि जेके मुक़द्दस ज़ात जे बारे में, मुक़द्दस शख़्सियतुनि जे बारे में गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइनि, अणवणंदड़ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। इन्हनि खां त कुत्तो बि भलो आहे जो कुत्ते खे बि मालिक जी सुञाण हूंदी आहे। ख़ुसूसन हींअर जेकी 2-2.5 साल पोयां गुज़रिया आहिनि ऐं ही साल ख़ासि करे खुलेआम को अबू बकर सिद्दीक़ जे शान में तो भौंके पियो, को हज़रत उमर साईं जे शान में तो गुस्ताखी करे, को हज़रत उस्मान सोने जे शान में बेअदबी तो करे, को मौला अली शेर खुदा जे शान में घटि वधि तो ॻाल्हाए। अहिड़ा बदबख्त बदनसीब हिन दौर में बि आहिनि जेकी सैयदना इमाम हुसैन अली मकाम जे शान में गुथा लफ़्ज़ था ॻाल्हाइनि। खुदा जो कसम आहे, मुझे तो याद के तो जेॾीमहिल इहे लफ़्ज़ अॼु सोशल मीडिया जो दौर आहे, मोबाइल हर कंहिंजे खीसे में आहे। अॻे को माण्हू किथे का गुस्ताखी कयई कंहिंखे ख़बर पई न पई, पर हाणे त उहा सोशल मीडिया ते जेकॾहिं को निकी घर जे कुंड में बि का ॻाल्हि करे थो त उहा दुनिया में फैलिजी वञे थी। हिकिड़े मिंट जे अंदरि किथां का ॻाल्हि किथे पहुची वञे थी। अहिड़ा बेअदब गुस्ताख जेकी सरेआम नवामी से मुक़द्दसा नामूस रिसालत में के भौंकण वारा, के नामूस सहाबा ते भौंकण वारा, के नामूस अहले बैत ते
गुथा लफ्ज़ ॻाल्हाइण वारा आउं तव्हां सभिनी खे आगाह करण चाहियां थो त जेकॾहिं पंहिंजे ईमान जो ख़ैर घुरो त मुक़द्दस हस्तियुनि जे शान में बेअदबी खां बचंदा कयो। अदब ऐं ईमान गॾु रहंदा आहिनि जी, अदब ऐं ईमान गॾु रहंदा आहिनि। जिथे अदब हूंदो आहे उते ईमान हूंदो आहे, जिथे ईमान हूंदो आहे उते अदब हूंदो आहे। जे ईमान हलियो वियो त अदब हलियो वेंदो, जे अदब हलियो वियो त ईमान। तव्हां समझी न समझी ॻाल्हि? खुद भी अदब कयो, पंहिंजे बच्चन खे भी अदब सेखारियो, पंहिंजे संगत खे भी अदब सेखारियो, पंहिंजे घर वारनि खे भी अदब सेखारियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बेअदबियुनि खां बचो, बेअदबनि खां बचो। रुके बेअदबियुनि खां न बचो पर बेअदबनि खां भी बचो। जेके बेअदब आहिनि, गुस्ताख आहिनि, जन जे अंदर में लफ्ज़न में कौल में किरदार में अदब नाहे, इन्हनि बेअदबनि खां ईअं भॼो जीअं बाहि खां भॼिबो आहे। बाहि खां पाण बचाइबो आहे, मथां साड़े विझे। बेअदब खुदरान तन्हा दाश्त बद बल्कि आतिश दरहम आफाक ज़द। बेअदब रुॻो पाण खे न जलाईंदो आहे पर ओड़े पारे खे ॿियनि खे बि साड़े जलाए रखंदो। दोस्तों, अहिड़ा बेअदब हिन दौर में खोड़ थी पिया आहिनि, जेकी खुल्लम खुल्ला मुझे मुस्तफ़ा करीम जे असाबनि जे शान में, मुझे मदीने वारे साईं जे घराणे जे शान में, हिकिड़ा त पनीत आहिनि जेके ख़ुदि मदीने वारे मीर जे शान में किथां लफ़्ज़ था ॻाल्हाइनि, ऐं हिकिड़ा अहिड़ा ग़लीज़ ऐं गंदी ज़हनियत वारा आहिनि जेके ख़ुदि ख़ुदा जे ज़ात जे शान में बेअदबी था। वरी ॾिसो, मुड़े तवज्जो कयो, बेअदब त लानत जो हक़दार आहे, पर जेको उन जो साथ ॾिए, उन जी हिमायत करे, उनखे सुठो सॾे, इहो बि लानत जो हक़दार आहे। हिकिड़ो अल्लाह जे शान में गुस्ताखी करे ऐं ॿियो वरी उनखे सुठो सम्झे, बाबा हे सही थो चवे। हाणे हिकिड़ो गंदो ग़लीज़ माण्हू हुयो जंहिं अल्लाह जे शान में बेअदबी कई, खुदा जे शान में गुस्ताखियूं कयूं, माज़अल्लाह अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई जेके कंहिं आम माण्हू जे लाइ बि चई न सघजनि, जेके हुन ख़बीस अल्लाह जे शान में ॻाल्हाए। हाणे हे मूं ॿुधो आहे, मूंखे पक न आहे पर मूं ॿुधो आहे त जेको 9 दर्जे जो स्कूल में किताब 9 दर्जे में पढ़ाइनि था, उन अमर ज़लील जे बारे में सबक शामिल कयो अथनि उन कोर्स जे अंदर। चाहे हुकुमरान काफ़िर आहिनि, छा उन्हनि खे ख़बर न आहे त ही कहिड़ो ग़लीज़ माण्हू आहे, उन जे नाले जो सबक तव्हां स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदो, माना बच्चनि खे भी इहा तालीम मिले त ही ग़लीज़ माण्हू, ज़लील माण्हू जेको जेको चई सो उहो सही चई, तव्हां बच्चनि खे बि उहो अमर ज़लील जो सबक पढ़ायो था। तव्हांखे सबक पढ़ाइणो आहे त अल्लाह जे वहदानियत जो सबक बच्चनि खे सेखारियो, सबक पढ़ाइणो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जे नमीस जा सबक पंहिंजे बच्चनि खे सेखारियो, अहल बैतनि जी मोहब्बत जा सबक सेखारियो, असहाबनि जे मोहब्बत जा सबक पंहिंजे बच्चनि खे सेखारियो। मां हुकूमत सिंध खां मुतालबो थो कयां, अगर इहा ॻाल्हि सही आहे ऐं इन ख़बीस जो नालो सबक इन नाले जो जेकॾहिं दरसन में शामिल कयो वियो आहे त असांजे हुकूमत सां मुतालबो आहे त इहो सबक ख़ारिज कयो वञे। छा तव्हां इन ॻाल्हि में मुतहद आहियो?
मुरादरी शाह कुछ खुदा जो खौफ रखो, सैयद तो सदाई आले रसूल तो सदाई कुछ अल्लाह जो खौफ रखो। एड़न खबीसन के नाले जा सबक दे कने तो बच्चन के पढ़ाया तो क़यामत जे यारे में जरूर तो खाओ पुछाणो। नाई क्लास जो सबक ॾिसो ही नेट ते पायो आहे। 9 क्लास जो सबक आहे जेको हिनने शामिल कयो आहे स्कूल जे दर्स में। अल्लाह से बेअदबिन खां बचाईंदो, रब बेअदबन खां बचाईंदो, अदब सां जियारींदो, अदब सां मौत नसीब फरमाईंदो। हाणे अचो त कुरान हदीस मजा तव्हांखे ॿुधायां त मदीने वारे साईं जे बच्चन जो, हुजूर के घराने जो ऐं हुजूर के असहाबन जी मोहब्बत, अदब, एहतराम खुद मदीने वारे साईं पाण सेखारे। चओ सल्लल्लाहु अलैहि तारीख दिमश्क में जिल्द सफ़े नंबर 128 हजरत अब्दुल्ला बिन उमर का रिवायत मुझे लईपाल नबी कुर्बदार करीम नबी फरमाए इन्नल्लाह फरद अलैकुम अबी बकर व उमर व उस्मान व अली। बिहार न ठारियो। इन्नल्लाह फरद अलैकुम, बेशक अल्लाह तव्हां जे मथां फर्ज करे छॾिया हुब्ब अबी बकर व उमर व उस्मान व अली। अबू बकर, उमर, उस्मान, अली चइनी यारनि जी मोहब्बत तव्हां जे मथां रब फर्ज कई आहे। इन्हनि जो अदब तव्हां ते फर्ज़ आहे, इन्हनि जी मोहब्बत तव्हां ते फर्ज़ आहे, इन्हनि जो एहतराम तव्हां ते फर्ज़ आहे। कमा फरद अलैकुमुस सलात वस्सियाम वल हज वज़्ज़कात। जीअं रब करीम तव्हां ते नमाज फर्ज़ कई आहे, रोज़ो फर्ज़ कयो आहे, हज फर्ज़ कयो आहे, ज़कात फर्ज़ कई आहे, अबू बकर, उमर, उस्मान, अली जी मोहब्बत ये तो फर्ज जी नमाज फर्ज अबू बकर जी मोहब्बत फर्ज रोज़ो फर्ज उमर जी मोहब्बत भी ये फर्ज हज फर्ज उस्मान जी मोहब्बत भी ये फर्ज जी ज़कात फर्ज नमाज कलमो फर्ज ये मौला अली जी मोहब्बत भी फर्ज। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमाए फमन अबगद वाहिदम मिनहुम, जेको इन्हनि चइनी मुंहिंजा हिकिड़े सां बि बुग़्ज़ रखे, हिकिड़े सां बि अदावत दुश्मनी रखे, साईं फरमाइनि था फला सलात वला हज वला ज़कात। इन जी न नमाज कबूल, न रोज़ो कबूल, न हज कबूल, न ज़कात कबूल, न का इबादत कबूल। भली नमाज़ों पढ़े, भली रोज़ा रखे, पर जेकॾहिं मुस्तफ़ा जे यारनि सां बुग़्ज़ थियसि अॻिते लफ़्ज़ ते ॿुधो वयुहशर यौमल क़ियामत मिन क़ब्रिही इलल्लाह।
यार जी क़यामत जे ॾियारे कब्र मां उथंदो मलाइक ज़ंजीरन में पकड़े जकड़े छुचे वञी दोज़ख में उछलाईंदसि। यो बेअदब यो गुस्ताख उथंदो न क़यामत जो ॾियारो आहे हिसाब किताब जो पुछाणे जो। पुट माण्हू में नेकियूं बि हूंदियूं आहिनि बदियूं बि हूंदियूं आहिनि चङा कम बि हूंदा आहिनि बुरा कम बि हूंदा आहिनि। अल्लाह ताला वटि चङाइयुनि जो बदिलो मिलंदो नेकायुनि जो अजूरो मिलंदो बुरायुनि जी सज़ा मिलंदी। पर जेको चैन यारनि सां बुग़्ज़ थो रखे न जीअं कब्र मां उथंदो छाजो पुछाणो छाजो हिसाब छाजी इबादत छाजी निमाज़ छाजा रोज़ा हेॾो कब्र मां उथंदो मलाइक पकड़ी वञी दोज़ख जी बाहि जिंदगी में जो इबादतों कई ज़ोरैन पढ़ी मग़रिबैन पढ़ी जिंदगी में जकी पंहिंजी पर में वॾियूं इबादतूं कई पंहिंजे हिसाब में वॾियूं बंदगियूं कई ख़ैर कई ख़ैरातूं कई पर जे अबू बकर उमर उस्मान अली सां बुग़्ज़ थियसि हेॾो निकिरंदो कब्र मां होॾो पकड़े दोज़ख ॾे उछलाईंदसि। माना इनके इबादतुनि जो अजुर मिलंदो ई न इबादतूं इन जूं के लेखे में ही न हूंदियूं हिसाब किताब में उनजी का नेकी न हूंदी। तव्हां समझी अलाए न समझी अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि यारनि जी मोहब्बत अदब जी हदीस ॿुधाई मां हाणे अच त मुस्तफ़ा जे अच में अहल बैत जी मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधायां। सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो ही रिवायत सहीह इब्न हिब्बान जे अंदर अल मुस्तदरक अल सहीहैन लिल हाकिम जे अंदर मुझे दिलबर मोहम्मद जो साहबी सय्यदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे मुझे दिलबर नबी फरमाए वल्लज़ी नफ्सी बियदिही ला युबग़िदुना अहलल बैत रजुल इल्ला अदखलहु अल्लाहु हबीबन फरमाते कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद जी जान आ कसम उन रब जी ज़ात जो जंहिं मोहम्मद के पैदा कयो जंहिंजे हथ में मोहम्मद जो साओ आ मां कसम सां थो चवां ला युबग़िदुना अहलल बैत जेको बि मुंहिंजे अहल बैतुनि सां बुग़्ज़ रखंदो इल्ला अदखलहु अल्लाहु अन्नार इनके बिना के पुछा जो पकड़े दोज़ख में फिटो कयो। जिनके मुस्तफा के घराने सां बुग़्ज़ आ मुस्तफा करीम जे बच्चन सां जिनके बुग़्ज़ आ कीनो आ कुदूरत आ अदावत आ जिनके इमाम हसन सां बुग़्ज़ आ इमाम हुसैन सां बुग़्ज़ आ इमाम ज़ैनुल आबिदीन सां बुग़्ज़ आ जिनके पीरन जे पीर दस्तगीर बगदाद वारे मुर्शिद मोइनुद्दीन सां बुग़्ज़ आ साईं फरमाइन था इल्ला अदखलहु अल्लाहु अन्नार क़यामत जे ॾियारे जीअं कब्र मां उथंदो पुट जन्नत रब ठाही अदब वारनि जे लाइ बेअदबनि जे लाइ गुंजाइश न आहे जन्नत में जाइ न आहे उन
उन जेला जन्नत में इन्हनि जी चाय जहन्नम में आ इन्हनि जो ठिकानो दोज़ख जी बाह में आ चो सल्लल्लाहु मुझे दोस्तों तफसीर ज़मख़शरी में तफसीर सालबी में तफसीर राज़ी में रिवायत थी अचे मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो मन मात अला हुब्बे आल मुहम्मदिन मात मग़फ़ूरन लहू जिनके दिल में आले मोहम्मद सा मोहब्बत आ मदीने वाले साईं जे बचड़न सा अहल बैतन सा जिनके मोहब्बत आ मदीने वाले साईं जे घराने सा जिनके प्यार आ मरीने मात मग़फ़ूरन लहू गुनाहन का धोती पाक थी आजो थी मरंदो इन्हें जे दफ्तर में हिकड़ो बि गुनाह बाकी न हूंदो पर इंसान खता जो पुतलो आ तव्हां नेक आयो मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां खताऊं थी पवनि थियूं बेवकूफ़ियूं थी पवनि थियूं ज़िंदगी में बेफ़रमानी जा गुनाहनि जा कम थी बि पवनि था पर जे मन में मुस्तफ़ा जे घराणे जी मोहब्बत फसे हुज़ूर जे बचड़नि सां प्यार फसे मरंदो त ज़िंदगी जे गुनाहनि खे रब मेटे बख़्शे पाक करे पोइ दुनिया का रुख़्सत कंदो गुनाहगार करमुला हुए थे बदकार पर तुझी मुझे नबी के बच्चन सा मोहब्बत हुई नबी के घराने से तुझे प्यार हुए बस इन्हें मोहब्बत में सबके हल जन्नत करमुला थोड़े बदकार आए पंजतन सा मगर प्यार आए ये आजिज़ थोड़े बदकार आए पंजतन सा मगर प्यार आए जो जो उन जो सदा प्यार आए पंजतन सा जो प्यार जन्नत उन्हीं लाए प्यार आए पंजतन सा ओ पंजतन सा जो प्यार आए उन जो सदा पार आए पंजतन सा मज़ो न था अरे निंड खयूं थी वञे अहिड़ी गर्मी में चओ सल्लल्लाहु मुझे तफसीर रूहुल बयान वाले रिवायत आंदी कन मुंडे के वो बुधाया साईं फरमाइंदा मन अराद तवक्कुल फलियुहिब अहल बैती जेको चेचे मूंखे रब ते तवक्कुल नसीब थिए त मुंहिंजे बच्चन सां मुंहिंजे घराणे सां प्यार मुझे अहल बैतन से प्यार रखे वमन अराद यनजुआ मिन अज़ाबिल कब्र फलियुहिब अहल बैती जेको चाहे तो अज़ाब कब्र खां बची वञा कब्र जो अज़ाब मूंखे न थिए उनखे खपे त मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखे वमन अराद दुखूल जन्नत बग़ैर हिसाब फलियुहिब अहल बैती जो मानू चाहे तो बिना हिसाब
बजे बिना पुछाने जे जन्नत में वञा उन्हें के खपे तो मुझे बच्चन से मुझे घराने से प्यार मा अहब्बहुम आदुन इल्ला रब्बी फि दुनिया व फिल आखिरा। साईं फरमाता कसम अल्लाह दी जात जे मुझे अहल बैत से मोहब्बत रखी उन्हें मैं दुनिया में भी कामयाबी आखिरत में भी कामयाबी। नबी जे बच्चन से प्यारा मुस्तफा जे घराने से प्यारा दुनिया की कामयाबी इन्हें गेला आखिरत की सोफ इन्हें गेला दुनिया की इज्जत इन्हें गेला आखिरत वाली जन्नत इन्हें गेला जो मुस्तफा जे घराने से प्यारा। सुभान अल्लाह जो मौला अली से प्यारा खातूने अतर फातिमा ज़हरा जो अतबा हसनैन करीमैन से प्यारा इमाम हसन से दिल जुड़ला करबला वाले शहीदन से जो प्यारा हुसैन आला हुसैन बाला हुसैन हक जो इमाम आए हुसैन आला हुसैन बाला हुसैन हक। चो 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 अज मलाइका तुहांजी गवाही लिखन फरिश्ता बैठा है लिखन जे लाए मलाइका हाजिर आहिनि। हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजी रखी मोहब्बत हुसैन साजे रखी मोहब्बत उन्हीं जन्नत इनाम आए उन्हीं जन्नत इनाम आए। हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो शरीयत वो तरीकत वो इनकनी निजाम आए वो शरीयत वो तरीकत वो इनकनी निजाम आए। कबूल कर मुलाई कम कर असल खाया नबी जनो कर कबूल पेही जमात जेकर असल खाया नबी जनो कर। गुलाम इब्ने गुलाम संदस में बचन में जब गुलाम आए गुलाम इब्ने सदन बचन जब गुलाम आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे दोस्तों हजरत सरवर नूह रहमत सरवर नूह नंढड़ो ॿारनि सां रांदि पियो खेॾे साईं जो वालिद करीम वॾो ज़मींदार हुयो हाला जो वॾो ज़मींदार हुयो वॾी माल वारो मिल्कियत दौलत वारो वो ताक में वेठो आहे फैसला हलनि पिया सरवर नूह ॿाहिरि रांदि
पोखे दे मारण सा नंढड़ो रांद पोखे दे ते को सैयद उतो अचे लंघियो ताक वालिद जी वो ताक मन पे वापस वने पे पर चेहरो दुखारो हुजे गमज़दा चेहरो हुजे सरवर रांद कुंडण बंद कई डोड़ी ते सैयद दे हथ में हथ वरतई अबा शाह साहब की दुखारो बाबे वटो मोटो तो वने सैयद चे छोकरा मुझे रस्तो न रोके छड़ना वना जी नहीं न छड़ींदे साईं बुधाए छो दुखारो चिदाली आई सैयद या आले रसूल या नैनु जवान परनायण पहुंचाया घर में गुरबता मिस्कीनिया डाच दामन जला कुछ न हुयो तो जो पी जमींदार मिल्कियत वारो हाकम धन विस के कुछ मुझी मदद करे सैयद समझी मन मुझी का मदद करे पर मुखे सर्व पटे सोड नहीं मुझी पूरत न पई हाने मोटे छो वञा बुखारो आया जो मैं गरीब आया न्याणियुनि जा बार लाहे लाहे सखी सरवर मुंह चयो त ओ सैयद हाणे मोट न वापस वञो मां बापी जो अकेलो पुटु आया मूंसां वॾो प्यार अथसि वॾी मूंसां मुहबत अथसि सिकील जो पुटु आया मां वञी बाबे जी झोलड़ी में थो वेहा ओ तू अचे घुर करीस पर मिंट न कजे रोब सां घुरजा रोब सां घुरजा जे न ॾेई तो मुंहिंजी धमकी ॾिजांसि ने छोरे जो खटो न खाईंदे बस मुझी धमकी दींदेसि न पोइ मां बहानो करे किरी पवंदुसि बहानो करे ज़मीन ते किरी पवंदुसि पोइ जीअं तूं बापे खे चवंदे ईअं कंदो चाश घुरंदे सां मिलंदई पाण में सलाह पकी थी छोकरो फिरंदो वञी बाबे जी झोली में वेठो पीउ प्यार में मिठड़ियूं पियो ॾिए सिकील जो बच्चो आ अबे जी गोद में वेठो आ तसी शाह साहब फिरी वरी आयो बाबा मां सैयद आया मुझी मदद कर मुखे एतरो ॾे जो मां नियाणी उचारिया जी शाह वरी मोटी आयो बाबा तोखे जेको ॾियणो हो सो ॾिनुमि वरी छाजे लाइ जी मुखे सैयद आया मुझी मदद कर न त मुंहिंजे छोकरे जो खटो न खाईंदे इन छोकरे पुट जो खटो न खाईंदे ये धमकी जो नहीं छोकरो वञी फको करे किरियो ॿुधा में सलाह थियल छोकरो वञी किरियो सरवर नूह जे वालिद समझो तो शाह साहब को कानी करामत वारो मुझो छोकरो तो करे पटको लाए खणी शाह साहब जे पेरन ते रखे अबा सैयद रहम कजा अबा मुझो सिकील जो बच्चो आ मुझे पुट जो खैर हुजे अबा मुझे बच्चे जो खैर हुजे सोन खपई चांदी खपई जेको चवंदे सो ॾींदो सा या जो खबर अंदर हवेली में वही बीपुन बुधी सोन चांदी जेवर पैसा ढेर लगाए चलो अब सैयद रहम कजाए ओ सैयद बच्चे जो खैर छे इन्हें गरम जो सोन चांदी अची विया पैसा अची विया हेडो इन जमींदार बच्चे जेको चवंदे सो हाज़िरा मुझे बच्चे जे ला दुआ घुर कि परे हटो तो मैं पीनो रखास वही कन्न में आस्ते जी बच्चा हण मुझो कम थी वियो हाणे तू भली उथी सलाह थियल हुई हाणे भली उथ पर छोकरो जी किरियो त वाकई बेहोश थी वियो छोकरो वाकई सरवर नू वाकई बेहोश थी वियो शाह साहब फिरा रखिया दम दुरूद कया पर न उथियो सो न उथियो घणी देर ताईं बेहोश रहो जॾहिं होश आयो अखियूं खुलियूं त सैयद जा हथ चुमण लॻो मां पुछा के बाबा छा थी वियो जी मां किरियुसि त बहानो करे पर जेॾी महिल किरियुसि त इहा हालनि वारी ज़मीन न हुई
साथ मोहम्मद मुस्तफा जो भाकुर में आया लगी पाल नबी जो भाकुर में आया सही फरमाइन था बचड़ा तो मुझे सैयद जी इज्जत सुना दिया तो मुझे बच्चे जो कदर पे और तो सीने से लाया हबीबन शफकत फरमाई या रसूल अल्लाह यतीम में यार तू या हबीब अल्लाह में आधार तू या रसूल अल्लाह तो समझो जेके मदीने वाले जो नसीब थी वने जेके कुर्बदार करी मदी छोली पाक नसीब थी वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इश्क वारा तो ही चौड़ा छप्पर की न छड़ो गोली पंजी गड्यो सच्चा सैयद सगो करते सजो पिरी फिर तो पक्का अचियो राजो पिरी फिर तो पक्का अचियो राजो ही उधर जो कुत्तो न करतार मिठा जालम जा आधार मिठा गया जिज जी उछबार और बया साई रोज भरी राम भला साई रोज धरी किए है जुदाई आवाज़ मणि सुभान अल्लाह राम भला साई रोज धरी किए है जुदाई आवाज़ मणि खुशहाल कयो मंझ ख्वाब करी खुशहाल कयो मंझ ख्वाब करी ये बानी पंजी जो बार मिठा जाल मजा आधार मिठा जाल मजा बखड़ा वतन की बना साईं हज़रत कासिम के चोली कंध की अखड़ा हथ में बखड़ा वतन की बना साईं हज़रत कासिम के चोली कंध की अखड़ा पंजा सी है हथड़ा हड़ा पंजा सी है हथड़ा हड़ा मारे मर जी मयार मिठा जान मजा सरवर जी अख खुलिया फरमाइन चात जतरी देर पेश से
ओतरी देर मदीने वाले साईं दे पाक झोली में हबीब ने शफ़क़त फरमाई करम फरमाए अल्लाह अल्लाह के मुस्तफा जो भाकुर मिली बने को विलायत का आला मकाम आला दर्जा मिली सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल मुझे सोने हबीब फरमायो मारिफत आले मोहम्मदिन बराअतुम मिनन नार आले मोहम्मद दी सुञाण मुस्तफा के बच्चन दी सुञाण मदीने वाले साईं जे घराने दी सुञाण बराअतुम मिनन नार या दोज़ख दी पाए का छुटकारो मुस्तफा के आल थे देखो सुनाने तो मोहम्मद जो आला ज़ुर्रियता इतरता बच्चान बस उनके सुनाने या सुनान तो ज़ख्ती बार का छुटकारो वहुब्बु आल मोहम्मदिन जवाज़ुन अल सिरात साईं फरमाते आल मोहम्मद ये मदद या पुलसरात पे पाण जो चिट्ठे पुलसरात टपंदो कदे जन्नत में वेंदे वा पुल्ले उही टपंदो जेके मदीने वाले साईं दे अहल बैतन सां मोहब्बत वल वलायत ले आल मोहम्मदिन अमान मिन अज़ाब आल मोहम्मद सां मोहब्बत रखण या अल्लाह जे अज़ाब का अमन अमान अज़ाब का छुटकारो खपे या न खपे ॻाल्हायो खपे या न खपे जे खपे त पोइ मुस्तफा करीम जे घराने सां मोहब्बत रखो हुज़ूर जे बच्चन सां मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो अल हसन वल हुसैन मन अहब्बनी फलयुहिब्ब हाज़ैन हसन हुसैन मुझा बच्चा थवा जेके मूंसां मोहब्बत उन्हें के खपे त मुझे हिनन ॿिन्ही बच्चन सां मोहब्बत करे जेके मदीने वाले साईं सां मोहब्बत उन्हें के हसनैन सां भी प्यार हूंदो ऐसा ही फरमायो तो जेकॾहिं तव्हांखे मूंसां प्यार आहे त मुंहिंजे असहाबनि सां भी प्यार रखो मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़दहुम फबिबुग़दी अबग़दहुम जेको असहाबनि सां मोहब्बत रखे मुंहिंजी मोहब्बत जे सबबु मुंहिंजे साहबनि सां मोहब्बत जेके मुझे साहबन सा प्यारा ये समझो तो इन्हें जी मूसा मोहब्बत कदो तो मुझे यारन सा भी प्यार वमन अबग़दहुम फबिबुग़दी अबग़दहुम जेको साहबन सा बुग़्ज़ जो रखे कदो समझो तो इन्हें जो मोहम्मद सा बुग़्ज़ कदो तो मुझे साहबन सा बुग़्ज़ हाँ अल्लाह 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 मुझे दोस्तों हदीस पाक का कंज़ुल उम्माल में अल्लाह में मुत्तकी हिंदी रिवायत आंदी है हज़रत इब्न अब्बास का रिवायत है हबीबन फरमाया मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युमक्किरु उमर आसमान ते जेतिरा भी मलाइका आहिनि हर मलाइको उमर सां मोहब्बत रखंदो आहे उमर जो ताज़ीम कंदो आसमान में करोड़े मलाइका आहिनि हर ही मलाइका उमर की ताज़ीम कंदा आहिनि वमा फिल
अर्द मिन शैतानिन इल्ला वहुव यफरकु मिन उमर। धरती ते जेतरा भी शैतान इन जमीन ते जेतरा भी शैतान ये उम्र घट रहंदा धरती से जेतरा भी शैतान ये उम्र सा पुंज रखंदा उम्र सा कीनो कुदरत रखंदा या निशानिया ये शैतान मिनल जिन्नत वन्नास। शैतान कदे जिन्नन मा हुंदो कदे इंसानन मा भी शैतान हुंदो इंसानन मा शैतान केरा निशानी सोलिया मदीने वाले साईं बुधायो उम्र जो नालो बतो उम्मोन हिज़्ब जो नारे तहकीक बस उम्र जो नालो तो शैतान की खबर पजी वेंदी मुंह ते 12 वजी वेंदस शक्ल पुछड़ी थी वेंदस मिट्टू फूक जी वेंदस कंध जूरतू सीट जी वेंदस नफरत का कंध फैलाऊंदो सजानो मदीने वाले साईं फरमाए वमा फिल अर्द मिन शैतानिन इल्ला वहुव यफरकु मिन उमर। ये शैतान है कोई उम्र का नफरत जो करे उम्र घट रहे। हिकड़ी वरी निशानी मोमिन ऐं मुनाफिक जी बदल खबर पवा निर्णत ते लिखियल कोन्हे त हे मोमिन आहे मुनाफिक कदे पेशानी ते लिखियल भला मोमिन के को मुनाफिक के सिंह त कोन्हनि त ॾिसूं त इहो मुनाफिक थो चयो सिंहनि वारो। हाणे माण्हुनि में कंहिंखे सिंह हुजनि त परे खां पधरो हुजे हर कुझु इहो सिंहनि वारो थो हुजे पर ख़ुदा जी कुदरत मुनाफिक के सिंह कोन्हे समझो था। बज़ाहिर तो मोमिन मुनाफिक हिक जहिड़ा आहिनि बस हिकड़ी निशानी से सबको समझी हूंदो त मोमिन केर मुनाफिक बस मौला अली जो नालो वठो मौला अली जो नालो वठो मोमिन जो चेहरो गुलाब वांगे मुनाफिक जो चेहरो जुलाब वांगे। अली जो नालो वठो बड़े करार जो मौला अली जो नालो वठो मोमिन जो चेहरो मुर्की पवंदो गुलाब जे गुल वांगुरु खिड़ी पवंदो ख़ुशीअ में बहकी पवंदो। ऐं मुनाफिक ये सुकल पादर ढेर ते पियो हुजे सुको पादर हीअं ॾोड़ो थी वेंदो आहे चिॿो थी वेंदो आहे ढेर ते अरूड़ी ते पियो हुजे जे इहो मोचड़ो पादर सुकल आहे न मुनाफिक जो चेहरो बि वटजी सटजी वेंदो शक्ल पुछड़ी थी वेंदसि। अलीअ जो नालो लिटमस पेपर पढ़ंदासीं त ॿुधाईंदा त हिन जेको ही कीमियाई शइ आहे न लिटमस पेपर खे नीरो बणाईंदी नीरे खे ॻाढ़ो बणाईंदी। अलीअ जो नालो बि लिटमस पेपर आहे अलीअ जो नालो वठो मुंहुं ॾिसंदा वञो। मोमिननि जा चेहरा टहकंदा ख़ुशीअ में खिलंदा। अलीअ जो नालो ॿुधण सां हैदर करार जी वखाण ॿुधण सां मोमिन ख़ुशियुनि में टिड़ंदा ऐं मुनाफिक जलंदा पचंदा पजरंदा वटबा सतबा। हसन हुसैन जो बाबो आवे हसन हुसैन जो मुल्क जो बाबो आवे मुबिया दाम में जली 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 इश्क में जाचो अली बदमाचा
साईं कंदो सब भली भली इश्क मजा चो अली अली शेर खुदा जो शरफ नजारे दोज़ख दे वो जल्दी पलारे मर्दो मुनाफिक रुली मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क मजा जो अली अली मोहब्बत जो अली अली बुधो बुधो करमुला मिस्कीन गरीब वट को अमल कोने काम वट नेकी नाए पर अज मां तवा सभिनी के पाण ते शाहिद तो बणाइण चाहियां मुंहिंजो अलीअ सां प्यारा अली जे बचन सां प्यारा छा कम जे ॾियारे का मुंहिंजी शाहिदी ॾींदो कहिड़ा कहिड़ा शाहिदी ॾींदो हाणे मां बि तव्हांजो शाहिद थी अॼु तव्हां दिल खां पुछी मूंखे ॿुधायो क़यामत में मां इंशाअल्लाह जंहिंजो अलीअ सां आहे प्यार उहो हथ मथे करे जंहिंजो हैदर सां आहे प्यार उहो हथ मथे क़यामत ॾियारे आऊं तव्हांजी गवाही ॾींदुसि उहे कई फज़लाबाद में अचण वारा मुंहिंजे कामिल मुर्शिद महबूब इलाही जे आस्थाने ते वेही वलीअ जे पिण में हुननि मुंहिंजे अॻियां वाइदो कयो गवाही ॾिनी हुई त मुंहिंजो अलीअ सां प्यार इंशाअल्लाह इंशाअल्लाह ये शायदी अल्लाह जरूर कबूल करे तो मुझी शायदी जिंदो मां तव्हांजी शायदी अली अली मौला अली चो अली अली बर साजो दिल पर साजो अली अली मौला असांजो तू दिल भर असांजो तू दिल भर तू दीदार अता कर मौलानी इसरार अता कर खुदा जो कसम विलायत मिलंदी अता अली जे खपे ज़मीन विलायत जो हर को पाराईंदो आ त बगदाद वारो सोनो आज़म सुभान अल्लाह खपे न विलायत खपे न पातन जी नेमत ओ दिल पर तू दीदार अता कर रूहानी इसरार अता कर नंगपाल तू रखवाल तू जो नंगपाल तू रखवाल तू रखवाल तू रखवाल तू पर भल निखा दिल पर असांजो तू अली अली मौला अली 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 मौला अली रहबर असांजो तू दिल पर असांजो ओ करम मेरे नजर कर शेर खुदा खैरात अता कर ओ हिन फकीरन के नजरे करम कर मनकार तू दिलदार तू सरदार तू मनकार तू
सरदार तू सफदर असांजो दिलबर असांजो अली अली मौला असांजो तू इमाम इब्न साकिर रिवायत दिल हाजिर के नमाजी से पढ़ा हजरत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे तो मदीने वाले सही फरमाए या अम्मार अतनी जिब्रील आनिफा ए अम्मार हींअर मोट जिब्रील आयो हदसनी बिफ़दाइल उमर इब्न अल-ख़त्ताब मुझे मास ए जिब्रील मुखे उमर जी तका तारीफ करे बुधा मुस्तफा जी दिल पे चाहे त उमर जी वखाण बुधा पर कंखा जिब्रील का ओ मवाली ओ भंग पियण वारा तो के केड़ी खबर है उमर जो जान तुझे दिमाग में भंग भरला चर सजाइए सूता दे के हया दे न ये तुझे दिमाग में भरले न तो के केड़ी खबर है उमर जो शान चाहे अज त मां तो के उमर सोने जो शान अभी बता फरमान त जिब्रील उमर जो शान चाहिए मुस्तफा पूछे जिब्रील बयान करे मवाली जो डंडो कूंडो बई भजी को मवाली जो टिभो ही हूंदो समझो था न बुधो बुधो उमर जो शान जिब्रील चे या रसूल अल्लाह लो हदस्तुक बिफ़दाइल उमर फिस्समाए मा लबसनून फी कौमिही अल्फ सनतिन इल्ला 50 आमन मा नफ़ज़्तु मिन फ़दाइल उमर या रसूल अल्लाह जे कदे मुखे नूह अलैहिस्सलाम जेतरी उम्र मिले यानी 950 साल मुखे उम्र मिले घणी 950 साल मु जिब्रील के उम्र मिले उम्र जा फसाइल बयान कया 950 साल पूरा थी विंदा उम्र जा फसाइल न खुटना साढ़ा 900 साल जिब्रील के उम्र मिले जिब्रील चेतो या रसूल अल्लाह 950 साल मुके उम्र मिले जतरी नूह के पंजी कौम में उम्र मिली हुई ना एतरी उम्र मिले मां उम्र जो नेकियों उम्र जो खूबियों खसलतों शान फजाइल मनाकिब बयान कंदो रहा 950 साल मुझे उम्र खुटी विंदी उम्र जो नेकियों न खुटन मदीने वाले साईं फरमाया तो भला ये उम्र जो एतरी ने क्यों न तो मुझे अबू बकर सुभान अल्लाह जिब्रील चवे व इन उमर हसनतुन मिन हसनात अबी बकर या रसूल अल्लाह उमर जो ये सब ने क्यों अबू बकर भी हिकड़ी ने की का गार में बंद पे सिद्दीक अकबर अदताई बेगबो अमज़ार अंदर अदताई जेके तांग नबी जे निज़ारन जी सिक सीने में रख प्यारन जी अबू बजे चेनी यारन जी
अन्य हिकिड़ी हदीस ॿुधायां अबू बकर उमर जे शान जाए तारीख दिमश्क जल्द प्रियो सफ़ो 148 हदीस पाक सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न फ़िस समाए दुनिया 80,000 मलक यस्तग़फिरूनल्लाह लिमन अहब्ब अबा बकर व उमर मदीने वाले साईं फरमायो तो हे जेको आसमान दुनिया है इन दुनिया वाले आसमान को 80,000 मलाइक ठाया आहिनि घणा मलाइक 80,000 मलाइक में जेके हर घड़ी उन माण्हू जे लाइ दुआऊं था घुरनि जेको अबू बकर उमर सां मोहब्बत जो रखे सुबह शाम हर घड़ी 80,000 मलाइक दुआ था करन मौला हिन करम जमात मौला हिन जा गुनाह माफ कजाए मौला हे जेके अबू बकर उमर सां मोहब्बत रखन था मुंहिंजा मालिक इन्हनि ते रहमतूं बरकतूं कुशादियूं दुनिया जूं भलायूं आख़िरत जूं चङनि 80,000 मलाइक जे तुंहिंजे लाइ दुआ घुरनि कींदो भाई आहे न भलाई वरी अञा ॿुध मवाली जो ह्या न सड़े त मां भरे ॾींदो साईं फरमाइनि था आसमान में 80,000 मलक 80,000 मलाइक यल अमीन लानतूं था विझनि मन अबग़द अबा बकर व उमर जेको अबू बकर ऐं उमर सां बुग़्ज़ थो रखे ॿिए आसमान ते 80,000 मलाइक आहिनि इन ते लानत था विझनि लानत 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 80,000 मलाइक मौलाइन ते लानत विझीस रहमत का तड़ीस इन ते फटकार विझीस इन जे बूथ के गंदो बनाईस जेको अबू बकर उमर सां बुग़्ज़ थो बस इहा ई गंज अथसि लगस दई आई 80,000 मलाइक ई खोड़ बाबा ॾिसो न तव्हां मानी खाईंदो पानी पीअंदो निमाज़ पढ़ंदो साल सां मुंहुं ॾींदो घर जे भातियुनि सां 1000 कम आहिनि तव्हांखे मलाइक 80,000 ॿियो कम ई न अथनि 80,000 मलाइक रब ठाहिया ई न जे लाइ छाजे लाइ चौदह मौला इन ते लानत विझीस मौला पाड़ पट्टीस मौला शिकिल पुछरी करीस जेको अबू बकर उमर सां बुग़्ज़ थो रखे तव्हां ॾिसो न अबू बकर उमर वारे दुश्मन जे मुंहं ते 3 वॼंदा आहिनि 3 अञा बि 4 लाम ऐं नून ते मुंहिंजे तरफ़ो न 80,000 मलाइक असांखे त झेड़ो थी पवंदो हिते जे केरु करे त झेड़ो थी पवंदो असांखे ॻाल्हाइनि था घटि अलाह ताला आसमान सुबुह ॾींहं ते रहमत वारा पहिरीं आसमान रहमत वारा जेके अबू बकर उमर सां मोहब्बत रखनि था उन्हनि ते रहमत वसाइण वारा उहे 80,000 पहिरीं आसमान ऐं लानत वारा छा कंदो मवाली मलाइकनि ते पहुची त कोन सल्लल्लाहु अलैहि
अन्यमा बसाचो सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी रिवायत दिया अल मुस्नदुल जामी में भी रिवायत कंजुल उम्माल में अर्रियादुन नदर में इन सभी किताबों में रिवायत मुझे सोनो अली रविया दरे करार केड़ा केड़ा तकलीफ पे आयो तकलीफ हां बताना है ना सुभान अल्लाह अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कुल्ल नबिय्यिन उतिया सबअत मुजबा हजरत मौला अली शेर खुदा जो रिवायत करे तो हर नबी के रब सत नजीब बिना सत खास मानू हर नबी के सत नजीब सत खलीफा सत खास मानू सत खास वेझा प्यारा कुर्ब वाला हर नबी के घड़ा हर नबी के सत नजीब साईं फरमाइंदा व उती तो अना अरबाताशर पर मोहम्मद के अल्लाह 14 नजीब बनाने हर नबी के घना ऐ मदीने वाले साईं के बीना सुभान अल्लाह साईं फरमाइंदा मौला अली अर्ज़ के कुल्ला मन हम या रसूल अल्लाह अर्ज़ कयो सी या रसूल अल्लाह ओए नजीब तवांजा वेझा प्यारा दिल बारा तवांजा करीब तवांजा महरम राज तवांजा हाल भाई ओए नजीब के रहन तब मदीने वाले साईं फरमाया अली पेरों ते तू अली मुझे नजीबा यहाँ ठहरी हुआ सुभान अल्लाह साईं फरमाया व जाफर व हमज़ा हजरत जाफर तैयार देखो अली जो हुआ मुस्तफा जो सौत हुआ साईं फरमाया जाफर को मुझे नजीब मुझे चाचो हमसे लोग मुझे नजीब चौदह गणी दो ना पेरो मौला अली इमाम जाफर तैयार क्यों सैयदना अमीर हमज़ा उठे चौथो अबू बकर उमर अबू बकर मुझे नजीबा उमर मुझे नजीब सुभान अल्लाह सही फरमाइंदा व मुसअब बिन उमैर मुसअब बिन उमैर को मुझे नजीबा व बिलाल व सलमान वल मिक़दाद व अबू ज़र्र व अम्मार व अब्दुल्लाह बिन मसूद सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइंदा बिलाल मुझे नजीबा मुसअब बिन उमैर मुझे नजीबा सलमान फारसी मिक़दाद अबू ज़र ग़िफ़ारी अम्मार यासिर अब्दुल्लाह बिन मसूद ये मुझे नजीब है नबार अल हसन वल हुसैन यहाँ ठहरी हुई या न ठहरी आज भारो सचायो थी आज भारो भरे आया है ना फजलाबाद में चौदह नजीब है वरी बुधी वनो याद रबी है तो भली गाला तो मोबाइल तो भर जे दी
मदीने वाले साईं जा साईं फरमाइंदा हर नबी जा 7 नजीब पर मुझा 14 नजीब अली इमाम हसन इमाम हुसैन जाफर तैयार अमीर हमज़ो अबू बकर सिद्दीक उमर फारूक मुसअब बिन उमैर बिलाल हबशी सलमान फारसी मिकदाद अबू ज़र ग़िफ़ारी अम्मार यासिर अब्दुल्लाह बिन मसूद सुभान अल्लाह मुस्तफा प्राण शान वारो त मुस्तफा जा नजीब चूंडियल मुस्तफा जा चूंडियल अल्लाह जा चूंडियल जेके रब चूंडे और मुल्लो मवाली चवे तो नबी सोने जा असाबी हुजूर जे वफात का पो सब फिरी विया बस 3 बचा हुया बाकी बिया सब फिरी विया मुर्तद थी विया माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह जेके मदीने वारो साईं चूंडे पंजो नजीब बढ़ाए उहे फिरी विया बाकी तू मवाली भंग पिए तू हक ते सच बुड्ढी बिन तो मरी जो ये लफ्ज तो चो हां ये देखा बुढ़ण जी जाए न थई मुझे मातली में अच ए लाइन चैनल आ न ए मातली को मथे हिय पक्को बदला उब तड़ उब कपर ये किरी न तो वरी बाहर निकरी भी न ओडे बुढ़ण जी जाए न थई हलिया मातली में बुढ़ो मुस्तफा जे यारन जे ला तू घट तो गलाई बुढ़ी मरण जो मकाम आ तुझे ला हां मुस्तफा जा 14 नजीब शान वारा सल्लल्लाहु रसूल वसल्लम अलैका या हबीब मोहम्मद सल्लल्लाहु हदीस ॾाढी मज़ेदार हदीस सुभान अल्लाह सही मुस्लिम में सुनन इब्न माजा में मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत हजरत मौला अली जो रिवायत करे अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन नसमत हजरत मौला अली फरमाए कसमा उन्हें रब जो देखो दाने के जीवे सल्ला तो जमाए देखो पानी के भुरे मां सोनी सूरतों तो पाए उन्हें रब जो मुअल्लिय के कसमा ते इन्नहु लअहदुन नबिय्यिल उम्मी इलैया नबी उम्मी मूसा वायदो कयो मुझे मोहम्मद करीम मूसा आद इकरार कयो अली तो फरमाए मदीने वाले मूसा वायदो कयो आ केड़ो बुधाया कसम कई उन्हें रब जो कसम आज को दाने के जीव सल्ला छो जमाए उन्हें रब जो कसम आज को इंसानी जानियो पैदा छो करे उन्हें रब जो कसम मुझे मोहम्मद मीर मूसा वायदो कयो केड़ो अल्लाह युहिब्बुनी इल्ला मुमिनुन वला युबग़िदुनी इल्ला मुनाफिक अली तो मोहब्बत सरफ आई सरफ मोमिन रखंदो तो बुग़्ज़ सरफ आई सरफ मुनाफिक रखंदो अली जगो जो मोहब्बत रखे सो मोमिनो आ अली जगो जो बुग़्ज़ रखे सो मुनाफिक अल्लाह जो शुक्र आ मुझी मजलिस में कदे भी मुनाफिक नहीं ईंदो रब जा शुक्राना इते असां वटि को मुनाफिक पर को भुलजी सुलजी आयो तो इंशाअल्लाह मोमिन बणजी मोटो
एकड़े दुर्वेश का के पूछो सी तव्हां वटि को निभागो ईंदो आहे के बस असां वटि निभागो ईंदो ई न वरी चई भला तव्हां वटि को निभागो ईंदो आहे चई पुट असां वटि को निभागो न ईंदो आहे वरी टियों भेरो चई साईं भला तव्हांजे मजलिस में को मुनाफिक पंहिंजो निभागो ईंदो आहे फरमाई पुट असां वटि निभागो न ईंदो आहे पर जे ईंदो त सफ़ागो पणिजी मुझे मुर्शिद महबूब इलाही जे हिन पिड़ में मुनाफिक नहीं तो जे ईंदो तो मोमिन बणिजी मोमिन हुआ जंहिंखे अलीअ सां प्यार जंहिंखे मुस्तफ़ा जे चोॾहनि नजीबनि सां प्यार मुस्तफ़ा जे सभिनी सहाबनि सां प्यार बेअदबनि खां बचो बेअदबियुनि खां बचो गुस्ताख बेअदब इन्हनि जो पासो ई छॾे इन्हें जे बीठ के बिचताई न जो बेअदब आहे न मदीने वाले साईं जो बेअदब आहे हुजूर जे आल जो बेअदब आहे हुजूर जे असहाबनि जो बेअदब आहे इन सां गॾिजी त न में ओपरनि जे बूथ के बिचताई न रस्ते में वाट ते काफ़र सां गॾिया वञो पर के बेअदब सां गॾिजा काफ़र सां वेंदो न तव्हां सां मज़हबी छेड़छाड़ न कंदो बेअदब सां हलंदो त ॻाल्हि ई अपनी थी अज मूंसां वाइदो कयो बेअदबनि खां बचबो इन्हनि जी कचहरी संगत अदब वारी जमायत आहियूं इंशाअल्लाह अदब सां जीअंदासीं अदब सां अदब वारो उहो आहे जेको उन मुक़द्दस शख्सियतुनि सां जीअं मोहब्बत आहे मवदत आहे त उन्हनि जी वरी ग़ुलामी ऐं फर्मा बरदारी ये तो ना है ना मोहब्बत रखे हुसैन सा कम करे यजीद वाला या तो मोहब्बत न थी ना मोहब्बत रखे मौला अली सा कम करे शिमर दिलजोशन वाला कम करे इब्ने जियाद वाला कम करे बेहयान वाला तो पोइ यो अली जो मुरीद ना है यो हुसैन जो मुरीद ना है यो शैतान जो मुरीद मुझे के अली जा मुरीद आयो से नमाज 5 वक्त पढ़ंदा सुहारी रखंदा मस्जिद आबाद कंदो अल्लाह जो जिक्र कंदो सुन्नत शरीयत ते अमल कंदो बाबा साईं केवला मुर्शिद करीम फरमाईंदा त लाड़ जा माण्हू ॿिया सभु कम कंदा बाक़ी ॾाढी ॾाढी ॾुखी आहे चवंदा त साईं 3 मण जो गोरो मथे ते खणंदासीं पर ॾाढी जो पार न सघंदा पर मां ॾिसां थो हींअर अल्लाह जो शुक्र आहे खणनि लाड़ वारनि ॿुधाई रखी अल्लाह जिन खे बि तौफ़ीक़ ॾींदो जिन न रखी आहे उहे बि सोणे नबी जी सुन्नत ते अमल कंदो छा था चओ ॾाढी वारा त हथ खयूं बीठा आहियो पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं हो बि हथ खणनि समझो था सुहारी पूरी रखो 5 वक्त नमाज पढ़ो ठगी न कयो चोरी न कयो बेहयाई जा कम न कयो अदब ऐं एहतराम सां हलो अल्लाह बि राज़ी मदीने वारो साईं बि राज़ी दुनिया बि आबाद आख़िरत बि अॼुकल्ह बीमारियूं बि घणियूं थी वियूं आहिनि माण्हू सोचनि था इहे बीमारियूं छो थियूं अचनि छाजे लाइ थियूं अचनि इन बीमारियुनि जो सबबु कहिड़ो आहे उनजो इलाज कहिड़ो आहे उन ते नंढड़ो किताब लिखियो आहे बीमारियूं ऐं भलायूं हिन में हिकिड़ी दुआ लिखी अथमि जेको न बीमार हुजे उनजे हीअं निरण ते हथ रखे 7 भेरा इहा दुआ घुरो मौत खां सवाइ हर बीमारी जो इलाज मौत खां सवाइ हर मर्ज़ जी दवा ॿियो किताब आहे नेकी जो नतीजो हिन में हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो मूं लिखियो आहे क़ुरान में जेकॾहिं तव्हां उन ते अमल कयो तव्हांजे गुनाहनि खे रब नेकियुनि में बदिलाए जेतिरा गुनाह हूंदा ओतिरियूं रब नेकियूं लिखंदो ही 2 नंढड़ा किताब अथव इहे हितां तव्हां वठो हिकिड़े जो नालो आहे नेकी जो नतीजो ॿियो आहे बीमारियूं ऐं भलायूं इहो 2 किताब तव्हांखे सिर्फ़ु 100 में मिलंदा मिठाई 100 समझो था जेकॾहिं हिन जो 1000 रुपया मुल्ह रखी आहे मजूब त बि वठिजे हा पर ही सिर्फ़ु 100 में आहे इहो वठो पढ़ो ऐं पंहिंजे घर में बि पढ़ी ॿुधायो पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधायो अल्लाह ताला जल शानो शान सां सभिनी खे
अमल की तौफीक नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या रब्ब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात राजी थी करीम रब असां ते पंहिंजो लुत्फ़ करम कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। जेकी भी दिल में उम्मीदूं खणी आया आहिनि करीम रब तूं सभिनी जे मन जा मक़सद मतलब ॼाणण वारो आहीं। सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। असां सभिनी खे मदीना आलिया जी हाज़िरी नसीब कर। हुज़ूर जे बारगाह बेकस पनाह में हाज़िरी जी सआदत नसीब कर। मदीने जा रस्ता खोल, आशिकन के सोने हबीब दे दर जी हाज़िरी नसीब कर। करीम रब जेकी भी मुश्किल में हैं उनकी मुश्किलातूं आसान कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह। ये मुझा मौला बेरोज़गारनि के हलाल रोज़गार दे। जेकी परेशान है उनकी परेशानियों दूर फरमा। मुझा मौला असांजे वतन पाकिस्तान की हिफाजत फरमा। असांजे फौजी जवाननि की मदद फरमा। या अल्लाह पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज फरमा। ये मुझा मौला असांजे वतन के सरहदुनि की हिफाजत फरमा। किरोना की पाड़ पट, किरोना का निजात नसीब कर। ये मुझा मौला जेकी बीमार हैं अस्पतालन में उनके शिफाए कामिला आजला नसीब कर। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां ते मेहर नज़र कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। साईं सादा को मिले को हथ चुमे न, मेहरबानी करे को हथ न चुमे 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 चुमे। साईं के तकलीफ वाले के छडियो दा रस्तो छडियो साईं करे बस आई ते दीदार के चाहिए ना।